पहलगाम वाक़े में पाकिस्तान जो को बि किरदार न हो। जारत के जवाब में भारत के सबक सिखारियो। न एटमी जंग जो खतरो पैदा थो ऐं न कॾहिं थींदो। असांजो एटमी प्रोग्राम जारत लाइ न पर सिर्फ़ पंहिंजे दिफ़ा लाइ आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में शागिर्दनि खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त जदीद टेक्निक ऐं टेक्नोलॉजी जे ज़रिए भारत ख़िलाफ़ रवायती जंग खटी। गॾियल सोच ऐं इतिहाद सबबि कामयाबी मिली। IMF सां मामला तय थियण सबबि मुल्क ॾेवाले जे ख़तरे मां बि निकिरी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर आसिम ज़रदारी जी इस्तीफ़ा बाबति ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। शहबाज शरीफ़ चयो आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर कॾहिं बि सदर थियण जी ख़्वाहिश ज़ाहिर नाहे कई। न ई अहिड़ी का तजवीज़ गौर हेठि आहे। सदर आसिम ज़रदारी सदर रहंदो। सदर आसिम ज़रदारी मुंहिंजे ऐं फील्ड मार्शल विच में लाॻापा गॾियल एतिराम ऐं पाकिस्तान जी ख़ुशहाली ऐं तरक़ी वारे अज़म ते ॿधल आहिनि। समूरी क़यादत मुल्क जी ख़ुशहाली लाइ पुरज़म आहे। ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत की अक्सरियत जाली आहे। PTI पंहिंजो रवैयो सुधारे त ॻाल्हि थी सघे थी। सियासी पार्टियुनि सां इख़्तिलाफ़ आहिनि पर दुश्मनी नाहे। ख़्वाहिश आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में तब्दीली अचे ऐं उहा PTI जे अंदरां अचे। सेनेट चूंडुनि बाबति कहिड़ी एडजस्टमेंट थी आहे फ़िलहाल तबसरो नथो करे सघां। मौलाना फज़लुर रहमान जी पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस। JY सरबराह चयो आहे त मुंहिंजी तजवीज़ हूंदी त सूबे में तब्दीली अचे। जेकॾहिं PTI जे अंदरां तब्दीली अचे त सुठो आहे। असांजो सूबो सियासी छिकताण बर्दाश्त नथो करे सघे। फाटा खे ज़िम करण वारो फ़ैसिलो ग़लति हो। सियासी पार्टियुनि खे ग़लती तस्लीम करणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस यहया आफरीदी जी सदारत हेठि सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास। 24 शिकायतुनि मां 19 खे ख़ारिज कयो वियो। 5 ते गौर मुलतवी शिकायत कयल जजिस जा नाला पधरा करण वारी तजवीज़ रद्द। सुप्रीम जुडिशियल काउंसिल सर्विसिज रूल्स 2025 जो मसूदो मंज़ूर कयो वियो। ज़ाब्ता इख़लाक़ में तरमीम ते वधीक गौर करण जो फ़ैसिलो। जांच जे तरीक़ेकार ते बि वधीक मुशावरत कई वेंदी। पधराई में चयो वियो आहे त जजिस ख़िलाफ़ 24 शिकायतुनि मां 19 शिकायतुनि ते इतफ़ाक़ी राय सां रद्द कयो वियो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी पारां मुज़फ़राबाद जो दौरो। DGISPR जी आज़ाद कश्मीर जी सिविल सोसाइटी नौजवाननि सां ख़ासि वेहक। सवालनि जा तफ़सीली जवाब ॾिना। शहरनि भारत के शिकस्त ॾियण ते पाक फौज के भेटा पेश कंदे चयो त कश्मीर ऐं पाकिस्तान खे का बि ताक़त जुदा नथी करे सघे। ISPR चयो आहे त तक़रीब में पाकिस्तान ऐं कश्मीर जा झंडा फड़काए यकजहती जो इज़हार बि कयो वियो। पंजाब असेंबली जी अपोज़िशन मेंबर्स की रुकनियत मुअतली वारे मामले ते हुकूमत ऐं अपोज़िशन ॻाल्हियुनि लाइ कमेटीज़ जोड़े वरितियूं। ज़रीन जो चवणु आहे त हुकूमती कमेटी में मुश्तबा शुजाउर रहमान, सलमान रफ़ीक, अली हैदर गीलानी, शाफ़े हुसैनी ॿिया शामिल आहिनि। अपोज़िशन जी कमेटी में अली इम्तियाज़, शेख इम्तियाज़, एजाज़ शफ़ी ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो। हुकूमती ऐं अपोज़िशन कमेटीज़ में मेंबर्स की नाअहली वारे रेफरेंस ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। नौशर फिरोज जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में सूबाई घर वज़ीर ज़िया लंचार जे घर ते हमले वारे केस समेत 4 केसनि जूं ॿुधणियूं। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई अदालत में पेश। अदालत बिलावल ज़रदारी क़त्ल केस में मुर्तज़ा जतोई ते फ़र्ज़ जुर्म लागू करे छॾियो। मुर्तज़ा जतोई जो ॾोह मञण खां इनकार केस कूड़ो करार। कादरपुर वेझो माल जे वाड़े तां मेहूं चोरी करे फरार थींदड़ ॾोहारी जो पीछो कंदड़ भाॻियुनि ते फायरिंग। पीरी समेत 2 ॼणा मारिजी विया। ॻोठ साईं ॾिनो घोटो मां हथियारबंद मेहूं काए फरार थी रहिया हुआ त कचो बिंडी वारे इलाइक़े में भाॻिया बि संदन पोयां पहुची विया। ॾोहारियुनि जी फायरिंग में भाॻियो अब्दुल हमीद घोटो ऐं पीरी राणो भुट्टो मारिजी विया। वाक़े बाद कादरपुर शहर बंदि थी वियो। खौफ़ छायल पुलिस चयो आहे त ॾोहारी मेह समेत दरिया पार करे फरार थी विया आहिनि। हैदराबाद वेझो घरेलू तकरार तां मुड़ुस सां ज़ाल क़त्ल, धीउ मरणी। औरत जे माइटनि वरी जवाबदार खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ ख़ुदा ॾिनो पहवर में जवाबदार अली नवाज़ घरेलू तकरार तां ज़ाल हफ़ीज़ा खे कोडर जा वार करे क़त्ल कयो। धीउ ज़ख़्मी।
औरत जे माइटनि वरी जवाबदार अली नवाज़ खे क़त्ल करे छॾियो। पुलिस लाश अस्पताल मुंतकिल करे छॾिया। पुलिस चयो आहे त मामलो घरेलू तकरार जो आहे। जवाबदार अली नवाज़ खे क़त्ल कंदड़नि जी सुञाणप थी वई आहे। ॿिनि ॼणनि खे हिरासत में वरितो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में PST ऐं JST टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जा ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ मुज़ाहिरा। सखर, हैदराबाद, टंडो मोहम्मद खान, मोरो, कंबर ऐं ॿियनि शहरनि में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां एहतिजाज कयो वियो। अॻवाननि जो चवणु आहे त असांखे हिन वक़्त ताईं ऑफर ऑर्डर नाहिनि मिली सघिया, जेका नाइंसाफ़ी आहे। रतोदेरो में मस्तानी नीगरी सां मुबैना ज़्यादती जो इंकशाफ। अणॼातल जवाबदारनि मस्तानी नीगरी खे मुबैना ज़्यादती जो निशानो बणायो। नीगरी जी हालत ॻणती जोगी हुजण सबबि खेसि लाड़काने अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस जवाबदारनि खे ॻोल्हण में नाकाम। उॾेरोलाल जे इलाइक़े नोबतमरी में इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणियल औरत जा अहम इंकशाफ। मुतासिर औरत इल्ज़ाम मणींदे चयो आहे त माइटनि जे घर घुमण वियसि, जिते माउ ऐं भाउ पैसनि एवज़ टिनि वहशी जवाबदारनि हवाले कयो। सोडो ख़ासि के लिए ॿियनि ज़्यादती जो निशानो बणायो। मुतासिर औरत जो इंसाफ़ न मिलण ते पाण मारण जो चिताव। भारत जे शहर अहमदाबाद में किरी तबाह थियल मुसाफ़िर जहाज़ जी शुरूआती जांच रिपोर्ट जारी। फ्यूल जी बंदिश सबबि जहाज़ जे तबाह थियण जो इंकशाफ। रिपोर्ट में चयो वियो आहे त जहाज़ जे फ्यूल कंट्रोल स्विचिस जे जहाज़ जी उॾाम भरण वक़्तु बंदिश साम्हूं आई आहे। काकपट में बि रिकॉर्ड थियल आवाज़ में फ्यूल कंट्रोल स्विचिस जी बंदिश बाबति पायलट्स खे हिक ॿिए सां ॻाल्हाईंदे ॿुधी सघिजे थो। जहाज़ हादसे में अमले समेत 260 मुसाफ़िर अजल जो शिकार थिया हुआ। ऐं अमेरिका कतर में ईरान जे मिसाइल हमले में अल अदीद हवाई अॾे खे नुक़सान पहुचण जी तस्दीक करे छॾी। हवाई अॾे जी तबाही जो सैटेलाइट तस्वीरूं बि साम्हूं अची वयूं। पेंटागन चयो आहे त ईरान बैलिस्टिक मिसाइल ज़रिए अल अदीद हवाई अॾे जी मवासिलाती हिसे खे निशानो बणायो हो। ईरान अमेरिका जे हमले बाद अमरीकी अॾनि ते हमलो कयो।